अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। दालिए भरसा गोठ अंबरवाह में कलोड़ा बिरादरी के पुराने संगावती तकरार ता झेड़े में गोलियों कुहाड़ियों ऐं घरन के बाहियों ॾिनियूं वयूं। एक ॼणो फौजी जवान अब्दुल जब्बार कलोड़ो क़त्ल थी वियो ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अब्दुल हफ़ीज़ कलोड़ो, गुलाम मुर्तज़ा कलोड़ो, गुलाम कादिर कलोड़ो शामिल आहिनि, जिन जी हालत पिण गणती चोकी ॿुधाई पई वञे। वाक़े जी ख़बर मिलण ते समूरे ज़िले जी पुलिस वाक़े वारे हंध पहुची वई ऐं बिरिया सिटी अस्पताल में इमरजेंसी लागू कई वई, जंहिं ते फायर ब्रिगेडियर घरनि जी बाहि विसाइण लाइ पिण पहुची वयूं। जंहिं ते बिरिया सिटी DSP अब्दुल सत्तार हुजण चयो आहे त 3 सालनि खां पुराणो झेड़ो हलंदड़ आहे, पर इंतज़ामिया हिन महिल ताईं तकरार ख़त्म नाहे कराए सघी। सिंध में गैस बहरान हुअण बावजूद सुई सदरन पारां 50 मिलियन क्यूबिक फुट गैस पंजाब के ॾियण जो इंकशाफ। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, नवाबशाह, लाड़काड़ो ऐं सखर डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में गैस जे बहरान शिदत अख्तियार करे वरिती। सुई सदरन गैस जो चवणु आहे त सनतुनि खे फराहमी यकीनी बणाइण लाइ 3 ॾींहं गैस सुई नादरन कंपनीअ खे ॾिनी आहे। सिंध जी सनतुनि खे बि 50% घटि गैस मिलण जो इम्कान। गॾियल क़ौमुनि जे मुबसर मिशन ते फायरिंग, भारतीय सफ़ीर परॾेही ऑफिस तलब। पाकिस्तान जो गॾियल क़ौमुनि जे मुबसरनि खे भारत फ़ौज पारां निशानो बणाइण ते सख़्त एहतजाज। परॾेही तर्जुमान चयो आहे त भारतीय फ़ौज ॼाणी वाणी गॾियल क़ौमुनि जे मुबसरनि खे निशानो बणायो। वाक़ियो सीज़ फायर जे बि ख़िलाफ़ आहे। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल नदीम रज़ा पारां पाकिस्तान एयरफोर्स जे ऑपरेशनल बेस जो दौरो, पाक चीन फ़ज़ाइया जे मश्कुनि जो जाइज़ो वरितो। जनरल नदीम रज़ा चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि खे गॾियल मश्कुनि सां हिक ॿिए जे तजुर्बे मां सिखण जो मौक़ो मिलंदो। मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ पंजाब जे उस्तादनि जो वज़ीर आज़म जे बनी गाला वारे रहाइशगाह आॾो धरणो। पुलिस एहतजाजी उस्तादनि ते खड़की पई शेलिंग ऐं लठबाज़ी। केतिराई उस्ताद गिरफ़्तार। धरणे ते वेठल उस्तादनि जो डिप्टी कमिश्नर सां ॻाल्हियुनि खां इनकार। मुतालबा तस्लीम करण जो मुतालबो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त वकीलनि खे जजिस जे ख़िलाफ़ तशद्दुद जो रस्तो इख्तियार न करणु घुरिजे। वकीलनि खे जमहूरी क़दरनि सां गॾु अॻिते वधणु घुरिजे। असां पंहिंजे सिस्टम में जमहूरी क़दर मुतारिफ़ कराईंदासीं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी BNP मेंगल जे सरबराह सरदार अख्तर मेंगल सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी सरदार अख्तर मेंगल खे शहीद बेनज़ीर भुट्टो जे वरसी तक़रीब में शिरकत जी दावत ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बलोचिस्तान खे हक़ ॾेई सूबे जा मसइला हल करे सघजनि था। पावर डिवीज़न चयो आहे त जनवरी 2021 लाइ 12 LNG जे कार्गोज़ जो इंतज़ाम करे वरितो आहे। कुझु कार्गोज़ में इज़ाफ़ी LNG जो बि बंदोबस्त कयो वियो वञे। जनवरी 2021 लाइ जनवरी 2018 जी भेट में 30% वधीक ऐं सस्ती LNG घुराई पई वञे। सुई नादरन सिस्टम में लोड 9% ताईं वधियो आहे। अपोज़िशन आर्मी चीफ खां हुकूमत केराइण जो मुतालबो नाहे कयो। वज़ीर आज़म जे अंदर जो ख़ौफ़ ॻाल्हाए रहियो आहे। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त वज़ीर आज़म इरादनि जी नाराज़गीअ जो एतिराफ़ कयो आहे। हुकूमत नाकामियूं लिकाइण लाइ अपोज़िशन ऐं इदारनि खे विढ़ाइण चाहे थी। इमरान खान क्लीन बोल्ड थी वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त हिक तरफ़ भारत पाकिस्तान ख़िलाफ़ कूड़ी मालूमात पखेड़े पियो त ॿिए तरफ़ PDM अवाम में मायूसी पखेड़े पई। ट्वीट कंदे शिबली फराज़ चयो आहे त ॿिन्ही तरफ़नि खां हलंदड़ कूड़ जो कारोबार सग सुधो पकड़ियो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं मनाज़िरे में शाहिद काकान अब्बासीअ जो उहो ई हाल हुयो जेको इसाक डार जो हार्ट अटैक में हुयो। नून लीग जी अॻवान मरियम नवाज़ इल्ज़ाम हयो आहे त फूड फैक्ट्रीअ खे धमकियूं ॾियारे महांगी ऐं गैरमयारी खंडु ख़रीद करण लाइ मजबूर कयो पियो वञे। मालिकनि खे हरासां मजबूर कयो पियो वञे। ट्वीट कंदे मरियम नवाज़ चयो त फूड फैक्ट्रीज़ खे फ़ी किलो ते 8 रुपया महांगी खंडु ख़रीद करण लाइ
दबाव विधो पियो वञे। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ एवाण चयो आहे त पानामा राणी करप्शन जी कहाणी आहे। PDM खे हलाईंदड़ ॿार आहिनि। नवाज़ शरीफ़ खे लंदन में पिज़ा खाइण बदिरां ॾे वापसि अचणु घुरिजे। राजकुमारीअ खे 31 डिसंबर खां पोइ बि नई तारीख़ ॾियणी पवंदी। पार्लियामेंट तां इस्तीफ़ा ॾिनी वञे या न? पीपल्स पार्टीअ जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ जो इजलास 27 डिसंबर खां अॻु तलब करण ते गौर। PP ज़रियनि मूजिबि बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास में पार्टी अॻुवाणनि जा इस्तीफ़ाउनि वारे मामलनि ते ख़दशा ख़तमु कंदो। रुगो 50 पायलट्स जा लाइसेंस रद्द कया विया, बाक़ी सभु क्लियर आहिनि। जिन पायलट्स जा लाइसेंस रद्द कया विया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाईअ वारो मामिलो FIA हवाले करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत PIA पायलट्स जे लाइसेंस केस में सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अचण ताईं इस्लामाबाद हाई कोर्ट खे कार्रवाई रोकण जी इस्तंदा करे छॾी। बिरिया सिटी अकरी चौदगीअ जे ॻोठ शाह मोहम्मद सोलंकी वासी शफ़ी मोहम्मद नाइच ऐं लसबेला कराची वासी नौजवान नारी गुलशन दीव राशिद मेमण नौशर फेरोज़ अदालत में पसंद जी शादी करण बैदि तहफ़ुज़ लाइ बिरिया सिटी प्रेस क्लब पहुची ॿुधाए त असां पाण में मोबाइल ते ॻाल्हाईंदा हुआसीं, जंहिं बैदि असां पाण में राज़ ऐं ख़ुशीअ सां शादी कई आहे। जंहिं बैदि नारी गुलशन चयो त मुंहिंजा माइट असांजा वेरी बणिजी विया आहिनि ऐं उहे मुंहिंजे मुड़ुसु शफ़ी मोहम्मद खे ऐं मूंखे कारोकारी करे मारणु चाहिनि था। जंहिं ते प्रेमी जोड़े DIG कराची ऐं SSP खां मुतालबो कयो आहे त खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी आज़ाद ऐं सुकून सां गुज़ारे सघनि। पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 तालका भिरिया जो कन्वेंशन तालका अस्पताल में मुनक़िद कयो वियो। डायरेक्टर सिंध मेडिकल फैकल्टी डॉक्टर मोहम्मद खान शर, सूबाई सदर खादिम हुसैन, सूबाई चीफ ऑर्गेनाइज़र हज़बुल्लाह राजपर समेत ज़िले काबीना ऐं तालके जे समूरनि हेल्थ सेंटरनि तां आयल पैरामेडिकल स्टाफ जी अॻुवाणीअ में लेडीज़ हेल्थ वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिं मौक़े ते तालके भिरिया लाइ काबीना चूंडी वई। सरपरस्त मोहम्मद सालेह अबड़ो, चेयरमैन शोबान अली तुन्यो ऐं ॿिया चूंडिया विया। जतोई MNA बासित शाह जे डेरे तां रक़्स ऐं डांस मुजरो पार्टी। मुक़बरे ते पुलिस जो छापो, 3 तितलियुनि समेत ॿिया भोरां बि गिरफ़्तार। केस दाख़िल ज़रियनि मूजिबि मुजरो MNA बासित सुल्तान बुखारीअ जे जतोई शहर में थी रहियो हुयो ऐं कुझु ख़ासि दोस्तनि महफ़िल सजाई हुई। उन डांस मुजरे पार्टीअ खां MNA खे ला इल्म रखियो वियो हुयो। शहीद बेनज़ीर भुट्टो जे वरसीअ में शिरकत करण लाइ नवाब शाह खां PP यूथ जे कारकुननि जो पैदल मार्च करण वारो काफ़िलो नौशर फेरोज़ पहुची वियो, जिते PP ज़िलई सदर फेरोज़ जमाली, यूथ सदर गज़नफर राजपर ऐं ॿियनि इस्तक़बाल कयो। जंहिंखां पोइ काफ़िलो पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो। मेंहिं जे वाड़नि जे मालिकनि खे मेंहिं जा वाड़ा शहर खां ॿाहिरि मुंतक़िल न करण ते ज़िले अंदरि म्यूनिसिपल इंतिज़ामिया जे तरफ़ खां कार्रवायूं। 8 वाड़े जे मालिकनि खे गिरफ़्तार कयो वियो। नवाबशाह में सफ़ाई सुथराई ऐं ट्रैफ़िक जे रवानगीअ खे ठीकु करण लाइ डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र जे तरफ़ खां कार्रवाई शुरू कई वई आहे। पीपल्स पार्टी अॻुवान फारूक अहमद बंबरो जी रहाइशगाह लॻो कुंडा खाईअ में फारूक अहमद बंबरो जे तरफ़ खां महबूब मुस्तफ़ा जे शान में मीलाद महफ़िल जो एहतमाम रखियो वियो, जंहिं में शहर जे सियासी समाजी अॻुवाननि ऐं मुअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। जंहिं में सीनियर सहाफ़ी बशीर अहमद उमरानी, बिरिया रोड प्रेस क्लब जो सदर अदील गुल उमरानी, सहाफ़ी निसार बिरोई ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। शोएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।